ज़ुल्म त ज़ुल्म आहे, गुनाह त गुनाह आहे, ॾोह त ॾोह आहे। पोइ जिथे बि थिए ईअं न आहे त मदरसे में गुनाह थिए त गुनाह न आहे, मदरसे में ज़ुल्म थिए त ज़ुल्म न आहे। जिथे बि थिए, जीअं मदरसे में गुनाह गुनाह आहे, तीअं यूनिवर्सिटी में बि गुनाह गुनाह। जे मदरसे में कंहिं उस्ताद मुदरस जे तरफ़ां नाइंसाफ़ी थिए थी, नाज़ेबा हरकत थिए थी त उहो गुनाह आहे, ज़ुल्म आहे। त यूनिवर्सिटी में बि ईअं ई आहे। ईअं थोरी आहे त को मदरसे में नाज़ेबा हरकत थिए, वाशीपणो थिए त उनजी मज़म्मत थिए, मौलवी खे बदनाम कयो वञे, ऐं यूनिवर्सिटी में का अहिड़ो ई ज़ुल्म थिए, नाहक थिए त उन ते वरी ख़ामोशी। इहो ॿिटो मयार आहे, मुनाफ़क़त आहे। इहा मुनाफ़क़त सिंधी शाइर अदीब दानिशरनि जो विरसो आहे। जेको रिबलल लॾो आहे, दीन जा जेके दुश्मन आहिनि, उन्हनि खे रुॻो मदरसे ते ई माना फोकस आहे, उन ते ई उनजो रेडार फिट थियल आहे त मदरसे में का बि हरकत थिए त उनखे खणी पोइ उनखे बदनाम कजे। उहो बि ज़ुल्म आहे, पर ज़ुल्म रुॻो मदरसे में थोरी ई आहे, यूनिवर्सिटियुनि में बि आहे। ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेके यूनिवर्सिटियुनि जा उस्ताद आहिनि, उन्हनि में जेके पुराणो जेको लॾो हुयो 1960-70 जे ज़माने वारो, उहो त रिटायर थी वियो। हाणे घणे क़दुरु उहे उस्ताद आहिनि जेके 1990 खां पोइ पैदा थिया आहिनि, नए ज़माने वारा। ऐं हिकिड़ो जुमिलो ख़तरनाक मां चई बि वेंदुसि त उन्हनि सां बि के नाज़ेबा हरकतूं थियूं हूंदियूं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियुनि में, जंहिंजो पलांद बि वठनि था नफ़्सियाती तौर ते, असां सां हीअं हरकत थी त हाणे असां बि हीअं कयूं। इहो सिलसिलो बि आहे, इहा शइ बि आहे। हाणे यूनिवर्सिटी में नाहक थिए, ज़ुल्म थिए, उन ते ख़ामोशी, उन ते कुझु नहीं नथा। त न्याणियूं क़तलु थियनि थियूं, जंहिंखे उहो आबगात जो नालो ॾियनि था। उन जो का बि माना मज़ामत मुखालफ़त एॾी न आहे जेकॾहिं मदरसे में थियल कंहिं ग़लति हरकत जी थिए थी। ऐं वॾो नाहक इहो आहे त यूनिवर्सिटी जी लाइफ ते कुझु नावेल आहिनि सिंधीअ में लिखियल, जंहिंखे वाहियात तरीन नावेल चई सघिजे थो। पर इहो बि ख़ुदा जो शुक्र आहे, उहो नावेल कंहिं मौलवी न लिखियो आहे। जेकॾहिं उहो नावेल इहो मौलवी लिखे हा त ताज जो एंड कंपनी, हे सिंधी अदबी संगत, हे सभु अमर सिंधू, इरफाना मल्ला एंड कंपनी सभु कोर्ट में बीठा हुजनि, अदालत में, तिन मौलवी जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो, इनखे सज़ा ॾियो। हिन वाहियात नावेल लिखियो आहे। हाणे जेके नावेल आहिनि टोटल वाहियात आहिनि, उन्हनि में का फज़ीलत कान्हे। हिकिड़ो जुमिलो रुॻो तव्हांखे मां हिकु नावेल जो थो ॿुधायां। इहो जुमिलो जेकॾहिं को मौलवी चवे हा त सम्झो था त छा ममण मची वञे हा, छा बाह भरी वञे हा। हिकु नावेल जो जुमिलो आहे त जेकी छोकिरी हॉस्टल में 4 साल गुज़ारे थी ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं चवे थी त मां कुंवारी आहियां, त इहो दुनिया जो वॾे में वॾो कूड़ आहे। हाणे नावेल जो जुमिलो आहे, बाक़ी तव्हां सम्झी सघो था। उन्हनि नावलनि में ईअं न ॿुधायो वियो आहे, ॾेखारियो वियो आहे त हिकिड़ी ॿारहाड़ी जी छोकिरी कीअं पंहिंजे मुआशिरे सां मुखालफ़तूं, ताना मेणा सही, यूनिवर्सिटी पहुचे थी, उते पोइ पीउ माउनि जी केॾी तकलीफ़ अज़ियत में आहिनि, माइटनि जा मेणा पाड़ेवारनि जा ताना, इहो न आहे। पर उन नावलनि में जेके यूनिवर्सिटी ते लिखिया विया आहिनि, उन में इहा आहे त छोकिरो छोकिरी सॼी राति अलामा काज़ी जी क़बर ते वेही सिगरेटनि जा सूटा था आणनि, चर्स सां भरियल सिगरेट पीअनि था छोकिरी छोकिरो। इहो कमु आहे यूनिवर्सिटी में, इहो नावलनि में ॾेखारियो वियो आहे, जंहिंजी हिन वक़्तु ताईं कंहिं बि अदीब न मुखालफ़त कई आहे, न उन ते तनक़ीद कई आहे। जो तनक़ीद निगारी वरी सिंधी अदब में घटि आहे, नक़ाद घटि आहिनि। जेकॾहिं को तनक़ीद कंदो बि त वरी उहो वीचारो वरी अची वेंदो निशाने ते। त यूनिवर्सिटियुनि में छा माहौल आहे, कीअं छोकिरियूं पढ़नि थियूं, उस्तादनि जो केॾो ज़ुल्म आहे, छो त मार्कूं वग़ैरह हर शइ उन्हनि जे हथ में आहे। इम्तिहान बोर्ड सिलसिलो हिते ख़तमु थी थो वञे, ख़ासि तौरु PhD जे सिलसिले में, थीसिस जे सिलसिले में उन्हनि खे केॾियूं तकलीफ़ूं आहिनि, परेशानियूं आहिनि। इहा कहाणी ॻुझी ॻाल्हि कान्हे, इहा कहाणी कंहिंखां लिकल कान्हे त उते केतिरियूं न, पर मुनाफ़क़त ॿिटो मयार। हीअ जेके सिंध खे जंहिं तबाह कयो, जंहिं लॾे सियासत खे तबाह कयो, सिंधी अदब खे तबाह कयो, बसि इन्हनि जी हिकिड़ी शइ इन्हनि खे वणे थी त इहा दीन जा दुश्मन, इस्लाम जी मुखालफ़त, मौलवियुनि जी, मदरसनि जी, इहा इन्हनि खे ॾाढी वणे थी। माना को ग़लति शेर चवे, उहो पढ़ंद बि नथा। हाणे हिकिड़ो थी वेंदो आहे, ओचितो पोस्ट अची वई आहे, फलाणे तोहीन कई आहे इस्लाम जी, नबी जी या इमाम जी, त इहो रुॻो ॿुधंदा त फलाणे तोहीन कई आहे, त उहा जेकी शेर आहे या का जुमिलो आहे उहो ॿिया न ॿुधंदा।
उन ते गौर भी न कंदा, अची उन जी हिमायत कंदा जो हुननि जी मुखालफ़त मौलवी कई आहे या मज़हबी माण्हुनि कई आहे त बाबा नबी जी तोहीन कई आहे। पोइ बिना शेर पढ़ण जे मामले खे सम्झण जे वो जेके दीन या दुश्मन आहिनि उहे पोस्टूं करणु शुरू थी वेंदा। न से हुन जी शाइरी कई आहे, भली कई आहे, अहिड़ो ख़्यालु लतीफ़ बि पेश कयो, सचल पेश कयो, फलाणे पेश कयो, हाणे हुनजो शेर न पढ़ियो अथनि। जेकी हुन तोहीन कई आहे के नबी जी या दीन जी उहो पढ़ियो ई न अथनि, बसि सम्झी आहे त हुनजी मुखालफ़त कई अथनि, उहो असांजो क़ौम परस्त आहे, उहो असांजो कामरेड आहे, हाणे हुनजी हिमायत करणी आहे। कीअं बि करे हिमायत करणी आहे, शेर पढ़ण खां सवाइ या हुनजो को ख़्यालु पढ़ण खां सवाइ या उहो जुमिलो जेको तोहीन वारो पढ़ण खां सवाइ ईअं शुरू थी वेंदा। माना हुनजो अव्वल ई तय थियल आहे त इन्हनि जो दिफ़ा करिणो आहे, इन्हनि जो बचाव करिणो आहे। छो जो मुखालफ़त में मज़हबी दुरियूं उहे ग़लति हुजनि। बहरहाल हिन वक़्तु ई वॾो ज़ुल्म आहे, न्याणी हिकिड़ी जेको आहे मीरपुर ख़ासि में उनखे ब्लैकमेल कयो वियो, उस्तादनि कयो, छो जो नवां उस्ताद आहिनि 1990 खां पोइ जेके आया आहिनि, पैदा थिया आहिनि, उहे त नए ज़माने जा, उन्हनि वटि सभु बदमाशियूं बि आहिनि, के उन्हनि में शरीफ़ किरदार जा बि आहिनि, जे ख़ानदानी माण्हू आहिनि, सुठे बैकग्राउंड भलो आहे, सुठी फैमिली आहे। त हाणे थियणो ईअं घुरिजे त इहे त ख़ामोश आहिनि। हाणे जेके मौलवियुनि जे ख़िलाफ़ आहिनि, भला इन ते ड्रामा लिखनि, इन ते कहाणियूं नाविल लिखनि, इहे जेके न्याणियुनि सां ज़ुल्म थियनि था, सिंधी चैनलनि ते जेको धाड़ियल कल्चर क़बाइली जहिड़नि ते वायात क़िस्म जा ड्रामा था हलनि, भला इन्हनि खे रुगो साल खनि बंदि करे रुगो हिननि मौज़ूअनि ते लिखिजे, न्याणियुनि खे कीअं बहादुर बणाइजे, तालीम ॾिजे, कीअं यूनिवर्सिटियुनि में हिननि वहशी जानवरनि सां कीअं मुक़ाबिलो कनि। न, इहे न कंदा, छो जो हिननि जो ख़ुदि ख़्यालु इहो आहे न त आज़ादी हुजे, औरत सां मिलण जी आज़ादी हुजे, हुन सां घुमण जी आज़ादी हुजे, पाबंदी न हुजे। हे जेके हिन वक़्तु ईरान जी मुखालफ़त कनि पिया, अमरीका इसराइल जी हिमायत, उहो त माना उते सख़्ती आहे। शाह जो ज़मानो हुजे, शाह जे ज़माने जा फ़ोटूं रखी पोइ छोकिरियूं छोकिरा गॾु वेठा आहिनि, शतरंज रांदि था खेॾनि, अहिड़ो ज़मानो वरी मोटे। असल में ज़हनी तौर ते अयाश शहवत परस्त, हवस परस्त, हिन जी ख़्वाहिश इहा ई आहे, हिननि जो सोशलिज़म बि इहो आहे, हिननि जी आज़ादी बि इहा आहे त कंहिं बि औरत सां असां होटल ते वेही सघूं, पार्क में घुमी सघूं, हथ हथ में ॾेई रोडनि ते घुमूं, इहा हिननि जी दुनिया, इहो हिन जो इनक़लाब आहे। अहिड़ो को ज़मानो माना अचे, अहिड़ी को दुनिया ठहे जो असां कंहिं बि औरत सां, ॿिए जी औरत सां हथ हथ में ॾेई बाज़ारनि में पार्कनि में घुमूं। हे जेको औरत जी आज़ादी ते लिखंदा आहिनि न, इहो ड्रामो हूंदी आहे, बदमाशी हूंदी आहे हिननि जी औरत जी आज़ादी हिननि खे इहा खपे त उन्हनि सां असां कचहरी करे सघूं, चांहि गॾु पी सघूं, शराब गॾु पी सघूं, उन्हनि सां घुमी सघूं। उन जे करे इहा आज़ादी हिननि खे खपे। ऐं औरतूं जेके शाइराऊं लेखकाऊं हिननि वटि अची फासंदियूं आहिनि, उन्हनि खे इहो फासाईंदा आहिनि त निकाह मुलनि ठाहियो आहे, निकाह जी ज़रूरत कोन्हे। असल में औरत मर्द राज़ी आहे, इहो निकाह। ईअं उन्हनि खे ब्लैकमेल कंदा रहंदा सालनि जा साल, उन्हनि खे पंहिंजी शहवत जो निशानो बणाईंदा। जॾहिं 40 सालनि ते उहा पहुचंदी, पोइ वञी उन्हनि खे अकुलु ईंदो त हे त मूंखे ब्लैकमेल थो करे, शादी त करे ई नथो, पाण जेके करणी अथसि पुट जी धीउ जी त निकाह करे थो, मूंखे वरी चए थो त निकाह मुलनि ठाहियो आहे। इहो मज़हब निकाह इहो आहे मर्द ऐं औरत जो रासपो जो हेॾो ज़ुल्म यूनिवर्सिटियुनि ते हले थो। इन ते ख़ामोश आहिनि, इन ते ड्रामा न लिखंदा आहिनि, इन ते कहाणियूं नाविल न लिखंदा आहिनि, इन ते कुझु बि न थींदो। बाक़ी मदरसे में जेको कुझु थींदो, जेको ग़लति आहे हुनजी मज़म्मत थिए। मदरसे में जेको ज़ुल्म थिए थो उहो बि गुनाह आहे, पर उहो मदरसनि खे निशानो बणाइण इहा हिननि जो असल में उहो जेकी दीन सां दुश्मनी आहे, इस्लाम सां, उहा पंहिंजी बाहि कढंदा आहिनि। हिन आड़ में उहो ग़लति जेके मौलवी आहिनि, उहो वहशी मौलवी अची विया आहिनि, उन्हनि जे कमज़ोरनि जो फ़ाइदो वठी। बाक़ी असल में हिननि खे औरतुनि सां हमदर्दी थोरी आहे, जे औरतुनि जी आज़ादी जा आलम बरदार आहिनि। औरत आज़ादु हुजे, औरत ईअं आज़ादु हुजे हिननि सां गॾु घुमी फिरी सघे, पार्कनि में वेही सघे, होटल में वेही सघे, ऐं बिना निकाह जे हिननि सां गॾु गुज़ारे सघे। पोइ 40-45 सालनि खां पोइ उन मां हथु कढनि, उहो वरी पारू थो गोश्त थी वञे, वरी पोइ वरी नए गोश्त जी वरी तलाश में। सो हिननि जे सिंध जो असां दुश्मनी कई आहे, ईअं नौजवाननि सां बि कई आहे। नौजवान जज़्बाती आहे, उन्हनि खे ख़बर नथी पए, उहो इन ॻाल्हियुनि में जेको आहे सो अची था। असल में इस्लामी तालीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत, उनजी तरबियत, उनजी तालीम ते अमल करे ई हिकिड़ो बहितरीनु मुआशिरो क़ाइमु करे सघिजे थो। तंहिंजे करे असांजे नौजवाननि खे, छोकिरियुनि खे हिननि अदीबनि ऐं कम्यूनिस्टनि ऐं दहरनि जे जेको आहे सो कंहिं बि चकर में अचणु न खपे, ऐं पाण ज़रूरत हिमत पैदा कजे। ऐं एतिरी में ज़रूरत हिमत थिए त यूनिवर्सिटी में हिननि वहशी बगड़नि जो पाण मुक़ाबिलो करे सघनि।